नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्तसी तव्हांखे खानवान खां ख़बर ॾींदा हलूं त खानवान सीपको ख़िलाफ़ खानवान शहर एहतियात जे एहतिजाजी तहरीक जारी। शहरी मुसलसिल चौथे ॾींहुं बि सरापा एहतिजाज बणियल एहतिजाजी रैली मुज़ाहिरो टारनि खे बाहियूं। सीपको लाइन सुप्रिंटेंडेंट अब्दुल कादिर ख़िलाफ़ नारेबाज़ी। शाही बाज़ार खां प्रेस क्लब ताईं रैली। नारेबाज़ी लाइन सुप्रिंटेंडेंट खे हटाइण ताईं एहतिजाजी तहरीक जारी रखण जो ऐलान कंदे शहरिन एहतियात खानवान जे अॻवान मंज़ूर अहमद अब्बासी, सईद आशिक अली शाह, बशीर अहमद भट्टी, आसिफ मंगी, गुलाम नबी सोलंगी ऐं ॿियनि चयो आहे त ज़िले नौशरो फेरोज़ जे कारोबारी शहर खानवान मां लोडशेडिंग ख़त्म करे खानवान शहर जो 10 सालनि खां मंज़ूर थियल एक्सप्रेस सिटी फीड ॾिनो वञे। खानवान फीड ते मुक़रर बद इख़लाक़ लाइन सुप्रिंटेंडेंट खे हटाइण जी घुर कई ऐं चिता ॾींदे चयो त एहतिजाजी तहरीक खे वधाईंदे सवें शहरनि सां गॾिजी सीपको चीफ ऑफिस सखर अॻियां एहतिजाज मुज़ाहिरो करे धरणो हयो वेंदो।